ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण डी। सिविल अस्पताल दादू मसालनि जे वर चढ़ियल। ॿारनि वारे वार्ड में डॉक्टर न हुजण ऐं सहूलियतुनि जी खोट सबबि गुज़रियल राति देर सां नई ॼावल ॿारड़ी ऑक्सीजन न मिलण करे तड़पी तड़पी फौत थी वई। ॿारड़ी जे वालिद ॿुधायो त ड्यूटी डॉक्टर अल्लाह बख़्श कोरे जो बि ड्यूटी ते मौजूदु न हो। डॉक्टरनि जी ग़फ़लत ऐं ऑक्सीजन न मिलण करे ॿारड़ी फौत थी आहे। ऐं दादू चइनि वारनि जी नींगरी अफशा शाहणी सां जिनसी ॾाढाई कंदड़ जवाबदार खे अदालत उम्र क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत वेशी सिफ़त जवाबदार अयाज़ पंवर खे 25 साल उम्र क़ैद सज़ा जो फ़ैसिलो ॿुधायो। जवाबदार अयाज़ पंवर ख़िलाफ़ 2021 में नींगरी अफशा सां जिनसी ॾाढाई जो केस बी सेक्शन थाणे ते दाख़िल कयो वियो हो। जवाबदार खे सज़ा ॿुधाइण बैदि हथकड़ियूं लॻाए जुडिशनल लॉकअप खां सेंट्रल जेल हैदराबाद मोकिलियो वियो।